हरिओम साईं, छा हाल? मजे में? मस्त मस्त बढ़िया हिकदमि। हा हा अंधेरी खे अथसि फ़ाइदो। सैको अची थिएसि थो विच विच में, पर अथसि दवाऊं चालू अथसि। साईं किथे थो हली सघिजे दवाउनि जे बिना अॼुकल्ह? माना सम्झो दवाऊं आहिनि त असां आहियूं। साईं ॾाढो माहौल ख़राबु थी वियो आहे। ॿियो तव्हां ॿुधायो कीअं आहे कमकार? छॾियो न साईं, जेके ॾिस इहो ई अखर थो कढे। धंधो ख़राबु आहे, मार्केट जी हालत डाउन आहे, पर अलाए कीअं तॾहिं बोटलूं फुल लॻी पियूं आहिनि। लोनावाला महाबलेश्वर भरिया पिया आहिनि, दुबई जी फ्लाइटूं भरियूं पियूं आहिनि, जिते ॾिस बुकिंगूं फुल आहिनि। अलाए किथां थो अचे माण्हुनि खे पैसो वरी। न न साईं मश्करी थो कयांव। ॿियो ॿुधायो हुकुम कयो। वेरवेन हा वेठो आहे न साम्हूं। न साईं किथे थो करे अञा कुझु। सॼो सॼो ॾींहुं टंगुनि जे मथां टंगू चाढ़े सुम्हियो पियो आहे मोबाइलूं खणी। जॉब जी ऑफर कंहिं तव्हां ॾिनी अथव? अच्छा कंपनी था चालू कयो तव्हां? न साईं कसम तव्हां कुझु ख़बर ई कान्हे। हा हिकु मिंट ॻाल्हायोसि। हेलो हा मामा मस्तु मस्तु, तव्हां कीअं आहियो? हा मामा मां अॼो करे लास्ट सोचां थो, पोइ सुभाणे फाइनल ॿुधायांव थो। हा मां दोस्तनि सां बि ॻाल्हि कढी, उहो बि सुभाणे मूंखे ॿुधाईंदा फाइनल। न मामा उहो पप्पा खे ॿुधाइण ध्यानु ताईं लही एक्चुअली। हा मां तव्हांखे सुभाणे पक थो कंफर्म करे ॾियांव। ओके मामा ओके। हा हिकु मिंट मामा पप्पा सां ॻाल्हायो। जी साईं। न साईं मूंखे कुझु ॻाल्हि ई न कई अथई। हा हा मां ॻाल्हायांसि थो, हाणे थो ॻाल्हायांसि। जी 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 अचो चकर हणो दुकान ते अचो। ओके ओके जय झूलेलाल। हा ॻाल्हि छो न कई थी मूंखे? अरे पप्पा मूंखे पाण खे ई कमाई न लॻी त मां तव्हांखे छा ॿुधायां? पर मामे खे त ईअं लॻुसि न की मूंखे ख़बर आहे। उहो त मूंखे ग़लति सम्झंदो न की जीजाजी मूंखे फोन बोन न कई अथई। हुनखे थोरी ख़बर आहे पुटु कुदो अथनि, घर में कुझु ॻाल्हि ई न कंदो अथनि। छाजी कंपनी थो चालू करे? पप्पा जीअं कीअं ओला ऐं उबर आहिनि, फोन ते टैक्सी घुराए सघिबी आहे, तीअं ई ॾिसी करे मामा खे हिकिड़ी आइडिया आई आहे। हा त पोइ छा में ख़राबु आहे? तूं चए तो कमाई नथी लॻे, अॼु हेॾी वॾी कंपनी लॻी पई आहे ओला उबर, हर कोई घुमे हुननि में तो। पप्पा ओला उबर वांगुरु न, उनखे ॾिसी करे आइडिया आई अथसि। छा आइडिया अथसि भाई? पप्पा छॾियो यार, तव्हां मामा जी साइड खणंदो वरी। हा ठीकु आहे ॿुधाए तूं मूंखे। हिकिड़ो ऐप तो ठाहे पंध नाले जो। पंध? हा छा आहे भाई हुनमें? मतिलबु भाई हाणे ॾिसो कीअं बरसाति जो मौसम आहे ऐं माण्हू कॾहिं कोई छटरी खणी नथो निकिरे, ईअं ॿाहिरि निकिरी थो वञे ऐं अचानक फास्ट बरसाति थी पइजी वञे, या कंहिंखे सम्झो सामान आहे जाम आहे, थोरो ई अॻियां वञिणो आहे, त ओला उबर त हुन में न करे सघिबी आहे। त मामा चए थो हुन ऐप ते कीअं कार ईंदी या ऑटो ईंदो, तीअं ई हिन ऐप ते माण्हू ईंदो छटरी खणी करे। या सम्झो अॻियां पाणी भरियल आहे त सामान पकड़े हलंदो उहो माण्हू, या सम्झो एजेड माण्हू आहे त हुनखे कीअं हथु पकड़े करे रोड क्रॉस कराइणो आहे। चए थो हर मेन रोड ते हिन ऐप जो माण्हू बीठो हूंदो छटरी खणी करे, ऐं जीअं ई हुन ऐप ते बुकिंग आई हुन एरिया मां त उहो माण्हू भॼी करे वेंदो फटाफट। हा त पोइ एॾी सुठी आइडिया अथसि, 100% हलंदसि। बरोबरु अकुलु लॻायो हुन। तोखे छा थो चवे ऐप ठाहे ॾे? न त चए तो सीनियर थी तूं। हा त पोइ छा में ख़राबु आहे? नहीं सीनियर तोखे अकुल बि कान्हे पर सीनियर तो ठाहे तोखे। अरे पप्पा चए तो हुन माण्हुनि जो सीनियर थी जेके रोड ते बीहंदा, उन्हनि में सीनियर थियण लाइ हुजे। ऐं पाण वटि माण्हू बि कान अथसि, चए तो पंहिंजे दोस्तनि खां पुछो ईंदा छा? चए तो स्टार्टिंग में 15-20 दोस्त पकड़े अचे, हर दोस्त जे मथां कमीशन थो ॾे। पोइ छा चयूं दोस्तनि? छा चवंदा पप्पा भड़की आहे न उहे? पोइ चवंदा असां इंजीनियरिंग कई आहे, असांखे हे थो चए कमु करण लाइ। पैसा घणा थो चए भाई? अलॻि अलॻि ऑप्शन रखिया अथई कि नॉर्मल अगरि छटी खणी करे हलणो आहे त अधु किलोमीटर जा 30 रुपया, ऐं अगरि सामान पकड़णो आहे त 10 रुपया एक्स्ट्रा हुनजा। खाली अगरि रोड क्रॉस कराइणो आहे कंहिंखे त 5 रुपया हुनजा। शेयरिंग में वञिणो आहे त 10 रुपया। शेयरिंग माना 5-7 माण्हू हिकिड़ी छटरीअ में ऑन द वे हिक ई रस्ते ते। हिकु छटरीअ में 5-7 माण्हू किथां ईंदा? चए तो उहा छटी लॻाईंदा जेकी गाॾी वारनि जे मथां न हूंदी आहे वॾी वारी। ऐं रेंटल 125 रुपया कलाक। माना रेंटल माना हाणे कंहिंखे कीअं मार्केट में कमु आहे या किथे वञिणो आहे, रिटर्न बि अचिणो आहे, या ABC कहिड़ो बि कमु हुजे, भई कलाक लाइ हुन सां गॾु बीहंदो माण्हू, 125 रुपया हुनखे मिलंदा कलाक जा। चए तो हाली ईअं चालू था कयूं, पोइ कमु धीरे धीरे वधाईंदासीं ऐं कमीशन बि वधाईंदुमि। हा त पोइ सुठो अथसि, 100% हलंदुसि। मां लिखी थो ॾियां, हाणे फोन लॻाएसि ऐं हा करेसि। अरे पप्पा छा था चओ तव्हां यार? मूंखे ख़बर ई अथव मामा साइड खणंदो। पप्पा माण्हू ॿाहिरि छा चवंदा, छोकिरो छटी खणी रोड क्रॉस कराईंदो आहे। हा त घटि में घटि छोकिरो सॼो ॾींहुं घर सुम्ही पियो हूंदो, हुन खां त सुठो आहे। फोन लॻाएसि हा करेसि, शेवा जो कमु आहे नी। तकलीफ़ केॾी लॻी पई आहे? रोड ख़राब पिया आहिनि, नालियूं भरियूं पियूं आहिनि, माण्हू तंग लॻा पिया आहिनि, सुठी अथसि आइडिया, वधंदुसि कमु। पप्पा यार सम्झो न तव्हां प्लीज़, मां हिन करे तव्हांखे न पियो ॿुधायां। छा सम्झां मां? तूं खणी हिन साइड न बि न, कंहिं ॿिए एरिया में न बि, तोखे हुते केरु सुञाणींदो? हा साईं हा हा हाणे ॻाल्हि कीअं थी न न तमामु सुठी आइडिया लॻी, जाम दिलि ख़ुशि थी वियो। तव्हां वरी कीअं दिमाग़ लॻायो हेॾो? अच्छा न मां हाणे उहो ई धीरन खे सम्झायोमांसि कि मामा सां लॻी न हाणे तूं गॾु। हा साईं तरक़ी ईअं ई मिलंदसि न, नंढे में वॾो माण्हू ईअं थींदो आहे न। हा बरोबरु। न अलाए दोस्तनि लाइ चए तो मना था कनि, अलाए छा। न साईं तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां हिनजे दोस्तनि खे घुरायोसि ऑफिस में, तव्हां खणी न हिकिड़ो गोवा जो पैकेज खणी ठाहे ॾियो टारगेट पूरो करण जो। हा उहो परवड़िजी वेंदो। हा पाण ई भॼंदा ईंदो पोइ, न बि त माण्हू मिली वेंदा, जाम मिली वेंदा माण्हू। हा बाक़ी धीरन जी पक अथव हिकदमि, तव्हां चालू कयो भले तकिड़ो। बरसातूं बि हाणे अची चुकियूं आहिनि, धीरन खे खणी वधीक बुकिंग ॾिजोसि जीअं कमीशन कढी सघे सुठो। हा पप्पा मामा खां पुछो त अगरि मां रुमाल पाए करे कयां त? साईं हे धीरन चयो त रुमाल पाए करे, जेसि ताईं हिमत वधे स्टार्टिंग में। बरोबरु। मामा चवे त चोरी चकारी थोरी था कयूं रुमाल पाए कनि। न तव्हां पाण सां गॾु सेखारे छॾियो सभु, होशियारु कयोसि तव्हां पाण वांगुरु। जी साईं कुझु बि हुजे कमकार ॿुधायो मूंखे। ओके साईं ओके जय झूलेलाल। हा
मामा चए तो हिन बहाने मथां कोई रिश्तो बि सुठो निकिरी अचे ऐं माण्हुनि जो ध्यानु वेंदो, सुठो छोकिरो आहे, महिनती छोकिरो, सेवा जो कमु थो करे। हाणे इहे ई तरीक़ा बचा आहिनि रिश्ता थियण जा। हल तूं तयारी चालू कर, सुभाणे खणी मीटिंग कराए दोस्तनि खे पंहिंजे मामा सां। मामा गोवा जो पैकेज ठाहे थो ॾियनि टारगेट पूरो करण ते। तोखे बि खपे, तूं बि थी अचिजे वञी करे। छा चए में? हा, ऐं ॿियो छा पियो चवां मां? हा, चंपल खणी वठी थो अचे मां सुठी करे, हाणे त खपंदे न। दाढ़ी बाड़ी लाराए उथी वञे, वार नंढा कराए अच, खपाई शर्ट हिकिड़ी खणी सुभाए छॾ भली। छा चए में? हा। हे एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कयो एंड शेयर कयो। उन्हनि सभिनी फ्रेंड्स सां जेके जॉब था ॻोल्हनि या पंहिंजी जॉब मां तंग आहिनि, शायदि उन्हनि खे इहे जॉब वणी वञे। ऑल्सो फॉलो मी ऑन इंस्टाग्राम @Dhrivin_Official। ऐं असांजी न्यू वेब सीरीज़ मी एंड भाऊ जा 3 एपिसोड्स यूट्यूब ते अची चुका आहिनि। अगरि तव्हां न ॾिठी आहे त प्लीज़ ज़रूरु ॾिसो ऐं शेयर कयो। न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।